तव्हांखे ख़बर आहे अलाए कान्हे पर मां तव्हांखे तव्हांजे मुल्क जी ॻाल्हि ॿुधायां। मशहूरी शरीफ़ खां अॻिते कच्चे वारे पासे ॾे हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंखे चवंदा आहिनि सोनो जतोई। ॿुधो हूंदो आहे भाउ, हिननि जो ॾिठल बि हूंदो। कच्चे जे भर में आहे, दरिया जे किनारे ते आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उते हिकिड़ो शख़्स आहे जतोई बरोच आहे, ॾाढ़ी मुंहं में लही वई आहे, बचड़ा हुनखे ॼमी चुका हा, शादी शुदा हो, मेहन जो धण झलियो झंग में बीठो आहे। मुंहिंजा दोस्तो उनजो नालो हो गुलाम उमर, मुछुनि जी सावल ॾाढ़ी मुंहं में बकरार धनार मेहूं चारण बीठो आहे। हिकिड़ो शख़्स हुनजे भर मां अची लंघियो आहे। अस्सलाम वालेकुम, चयादा वालेकुम सलाम। ओ शख़्स जेको ओपरो हो उहो चवे थो ओ गुलाम उमर, चई जी साईं, चए तोखे अलाह पाक मेहन चारण लाइ कोन पैदा कयो आहे। चेता पोइ मां भला छा कयां, बरोच माण्हू मेहूं न चालींदुसि, ॿियो छा कंदुसि, बचड़ी वाल हा, शादी शुदा हा। चई गुलाम उमर, तोखे मां ॾिठो आहे त तुंहिंजे पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं तुंहिंजे वार वार मां इल्म जी क़ुरान हदीस जी ख़ुशबू थी अचे। गुलाम उमर चयो अदा मां त अलिफ बे बि कोन पढ़ियो आहियां, अलिफ बा ता सा इहा बि कोन पढ़ियो आहियां। कि मुंहिंजी तोखे सलाह आहे, तूं इहे मेहूं छॾ, शाम जो वञी माइटनि जे हवाले कर ऐं तूं तयारी कर, शहदाद कोट वञ, उन्ही मदरसे में वञी पढ़ो। ओ गुलाम उमर, मूंखे पक्का त तुंहिंजे फैज़ मां दरिया वहंदा, दरिया तूं अहिड़ो दरिया थींदो जो कई उन्ही तुंहिंजे दरिया मां के वाटर निकिरंदा, के कड़िया निकिरंदा, के शाखूं निकिरंदियूं, के वाह निकिरंदा, पढ़ वञी। चइसे दुआ कर, छा पढ़ा? बसि तोखे दुआ आहे, तूं पढ़, हाज़िर सही। ईअं करे उन शख़्स चयोसि ओह मेह थी वञे, मेह खे त मोटाए। ईअं पेते निहारे त मेह खे डोड़ाया, भला मोटी चा, अञा जो पेते निहारे त उहो शख़्स गायब थी वियो। जागो था, कहिड़ो कहिड़ो गायब थी वियो? ओ जे ॾस में ॾिस, अलाए काॾे वियो, न पेर न पोखुर। पर हिन ते अहिड़ो असरु थियो जो शाम जो घर आयो, ज़ाल खे चई कपिड़ा धो। छा ॻाल्हि आहे, पढ़ण थो वञा। माई चयसि चरियो थियो आहे छा? चरियो भरियो कोन थियो आहे, मुंहिंजो भाउ खुलियो आहे। कपिड़ा धोई तयार करे माइटनि जे हवाले माल कई। सुबुह जो सवेर शहदाद कोट निकितो, किथे सोनो जतोई, किथे शहदाद कोट, हलंदो पंध कंदो, का सवारी मिली या न मिली। मुंहिंजा शहदाद कोट में पहुतो आहे, मदरसे जे दरवाज़े ते पहुतो आहे। अञा जो खणी निहारे त दरवाज़े ते हिकिड़ो नूरानी चेहरे वारो शख़्स बीठो आहे। पुछई अबा तुंहिंजो नालो छा आहे? चई मुंहिंजो नालो गुलाम उमर आहे। उन शख़्स चयो अबा राति खां वठी करे मां तुंहिंजे इंतज़ार में आहियां, हली आ त तोखे मदरसे में पढ़ायां। मां राति खां वठी करे तुंहिंजे इंतज़ार में आहियां ऐं तोखे पढ़ाईंदुसि। आई तूं केरु? चई मुंहिंजो नालो आहे हज़रत मौलाना गुलाम सिद्दीक रहमतुल्लाह अलैह, शहदाद कोट वारो बुज़ुर्ग गुलाम सिद्दीक मां आहियां ऐं ही मदरसो मुंहिंजो आहे। साईं भला तोखे कंहिं मुंहिंजी पारत कई आहे? चई कल्ह कच्चे में बीठे हुए। चई हाओ, मेहूं पे चारियूं। चई हाओ। चई उते हिकिड़ो शख़्स नूरानी चेहरे वारो तोखे मिलियो, उन तोखे चयो त तुंहिंजे वार वार मां इल्म जी ख़ुशबू थी अचे पई, वञी इल्म पढ़, तो मां इल्म जा दरिया वहंदा। हाओ। चईसीं बराबरि हिकिड़ो शख़्स हुयो, पर हुयो अलाए केरु। हज़रत मौलाना गुलाम सिद्दीक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था बायो ख्वाजा ख़िज़र अलैहिस्सलाम हुयो। केरु हुयो? ॾाढो जो केरु हो? ख्वाजा ख़िज़र हो, जंहिं तोखे सलाह ॾिनी आहे ऐं रुॻी सलाह करणी अथई। तुंहिंजे मथां अहिड़ी त नज़र कई अथई जो ॿिया मौलवी असांजे मदरसे में 8-8, 10-10 साल पढ़ंदा आहिनि, तूं रुॻो किताब खोलींदो वञ त ॼणो पाणी जो वटो पीअंदो थो वञे। पोइ बुज़ुर्ग पढ़ियो। हज़रत मौलाना गुलाम उमर असांजे सिंध जे नाले वारे चोटी जे आलमन में हो। हज़रत क़िबला मौलाना साईं मशहूरी साहब मोहम्मद कासिम मशहूरी वरी उन्ही जा शागिर्द। अंदाज़ो कर जो हज़रत मशहूरी साहब जहिड़ा बुज़ुर्ग जंहिंजा शागिर्द हूंदा त उस्ताद बि त कामिल हूंदो न। ऐं केतिरा ॿिया बि आलिम उन्ही बुज़ुर्ग मौलाना गुलाम उमर जे मदरसे मां पढ़ी फैज़याब थिया। असांजे रियासत वारे इलाइक़े में जेको ख़ैरपुर जो इलाइक़ो आहे, उन्ही पासे बि हिकिड़ो मौलाना गुलाम मोहम्मद कमाल देरे वारो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। वॾो वलीउल्लाह शख़्स हो, उहो बि मौलाना गुलाम उमर जो शागिर्द हो।
तो भाई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब